अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह सदक़ल्लाहु मौलानाल अलीयुल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभान अल्लाह। प्यारे दोस्तों, अल्लाह का शुक्राना जय मालिक करीम असांखे पंहिंजे प्यारे कामिल अकमल वली पीरन जे पीर दस्तगीर जी 11वीं पाक जे मजलिस में हाज़िर कयो। अल्लाह तबारक व तआला जिनके नवाज़ींदो आहे, जिनते अल्लाह राज़ी थींदो आहे, जिनके पंहिंजी रहमत में शामिल फरमाईंदो आहे, सां मोहब्बत नसीब कंदो आहे। हज़रत इब्राहीम बिन अदहम अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे। फरमाई त मस्जिदुल हराम में बेदोर बेनूर आहे, मोमिन बाने जे अंदर वारी रोशनी जो ख्याल कंदा कयो, वो पंहिंजे अल्लाह जे नूर सां ॾिसी वठंदो। छा सां ॾिसंदो आहे? अल्लाह जे नूर। छा सां ॾिसंदो आहे? अल्लाह जे नूर सां। उन जे अंदर में अल्लाह हिकिड़ो नूर पैदा कंदो आहे जेको कब्र के अंदर मैयत केड़े हाल में उनके ॾिसी वठे। सुभान अल्लाह। माण्हू जे अंदर में केड़ी ॻाल्हि आहे, छा थो सोचे, ख़ैर अथसि अंदर में या शर अथसि, वलीअ खे इहा बि नज़र पइजी वेंदी। सुभान अल्लाह। वरगुज़ीदा मानो यंजुर बिनूरिल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह जे नूर सां। सुभान अल्लाह। इन वटि अंदर जी उहा नूरानियत हूंदी आहे, जीअं हे नूर आहे जंहिंसां ज़ाहिर जो अखियूं ॾिसनि थियूं। मदीने वारो साईं फरमाए थो त हिकिड़ो दिलि जो नूर हूंदो आहे, जॾहिं अंदर में उहो नूर रोशन थींदो आहे त उनखे कुझ जूं ॻाल्हियूं लिकल मख़फ़ी राज़ नज़र अचे। उन्हनि खां पुछो त इन दफ़्तर नूर वारे ते छा था लिखो पिया?
अल्लाह जे वलियन अल्लाह जे दोस्तन जा नाला था लिखूं हज़रत इब्राहिम बिन अदम जो तो मुझे माने पर इन लिस्ट में मुझे नालो लिखंदो अल्लाह जे दोस्तन में मुझे नालो लिखंदो फरिश्ते चयो इब्राहिम तू अल्लाह जो दोस्त न बणियो आहे इन लिस्ट में तुझो नालो न लिखो हज़रत इब्राहिम बिन अदम चयो तो मुझे माने मां अल्लाह जो दोस्त न पर अल्लाह जे दोस्तन सां मुंहिंजी दोस्ती आहे अल्लाह जे दोस्तन सां मुंहिंजी दोस्ती आहे उन्हनि सां मुंहिंजी मोहबत आहे उन्हनि सां मुंहिंजो प्यार आहे ख़ुदा दे हिते जहिड़ो वली आयो आहे उन वटि वञा वलीअ जी मज़ार ॿुधां त ज़ियारत जे लाइ उते वञा फरिश्तनि चयो त इन जी असांखे ख़बर न आहे त इन जो नालो किथे लिखिजे तेसीं हिकिड़ो टियों फरिश्तो लथो जंहिंमां अल्लाह जो ताज़ो हुकुम खणी आयो आहियां रब फरमाए थो त हे मलाइको जेको मुंहिंजे दोस्तनि जो दोस्त आहे उहो बि मुंहिंजो दोस्त आहे इन जो नालो बि मुंहिंजे दोस्तनि में खुशखबरी अल्लाह जो शुक्र आहे असां वलीअ सां मोहबत रखण वारा असांखे हर वलीअ सां असांजो प्यार आहे ऐं पीरनि जो पीर दस्तगीर असांजे अखियुनि जो ठार असांजे दिल जो दिलदार जेको पीरनि जे पीर जो मुनकिर आहे वो दुनिया में ख्वार आहे आखिरत में ख्वार आहे हिते बि बर्बाद हुते बि बर्बाद ऐं जंहिंजी पीरनि जे पीर सां मोहबत आहे उन्हनि जो हिते बि हुते बि अल्लाह जे दोस्त सां दोस्ती आहे न त उनजो नालो अल्लाह जे दोस्तनि में लिखजी वञे रब खां इहा दुआ करो अल्लाह करे अल्लाह वारनि सां मोहबत रहे इश्क रहे जो उन्हनि जे दुश्मनी खां मुखालफत खां गिला खां को बचा आमीन चो सल्लल्लाहु अलैहि या खुदा जो बरगुज़ीदा मानो मजलिस में बैठो मुरीद जमायत गॾु वेठी हुई वो बुजुर्ग पंहिंजे मुरीद खां पुछो पुट लैलतुल क़द्र जी जेका रात आहे न उन में जा दुआ घुरबी सघबो सुभान अल्लाह लैलतुल क़द्र में दुआ रद न थींदी आहे जो दुआ रद न थींदी आहे मुरीद के थी पुट जे न उहा रात तोखे मिली वञे अल्लाह ने कहिड़ी दुआ घुरंदे सुभान अल्लाह जे मां जे मूंखे इहा रात मिली वञे न दुआ घुरंदसि मौला मूंखे दुनिया जी भलाई नसीब कर आख़िरत जी भलाई नसीब कर वरी ॿिए मुरीद खां पुछी पुट तोखे छा घुरबो जे तोखे लैलतुल क़द्र जी रात मिले तूं कहिड़ी दुआ घुरंदे चईंदी मां दुआ घुरंदुसि अल्लाह ताला मूंखे क़ब्र जे अज़ाब खां बचाए ॾाढो ॾुखियो आहे क़ब्र जो अज़ाब अल्लाह ताला मूंखे जहन्नम जी बाहि खां बचाए आख़िरत जे अज़ाबनि खां बचाए मां इहा दुआ घुरंदुसि वरी टे मुरीद खां पुट तूं छा दुआ घुरंदे मूंखे पुटु कोन्हे दुआ घुरंदुसि अल्लाह मूंखे पुटु ॾे वरी ॿिए मुरीद खां तोखे जे रात मिले तूं छा घुरंदे चईंदी मां दुआ घुरंदुसि मौला मूंखे जन्नत नसीब कर सुभान अल्लाह
पंहिंजो राज़ दिलि जो तव्हांखे ॿुधाए असां ही दुआ घुरंदा पर क़िबला में तव्हांखे इहा रात मिले त अव्हां कहिड़ी दुआ घुरंदो सुभान अल्लाह साईं फरमाया था जे मूंखे लैलतुल क़द्र जी रात मिली वञे त मां अल्लाह खां दुआ घुरंदुसि मौला मूंखे पंहिंजे वलीअनि जी मोहबत उन्हनि जी सोबत नसीब कर पंहिंजे वलीअनि जी मोहबत पंहिंजे दोस्तनि जी सोबत इहो कीअं भला न दुनिया न आख़िरत न क़ब्र न क़यामत न जन्नत कुझु बि न रुपया साईं फरमाए त पुट जंहिंखे अल्लाह जे दोस्तनि सां मोहबत ऐं सोबत मिली वई दुनिया इन जी भली आख़िरत इन जी भली खीर पुट इन खे मिलंदा जहन्नम जी बाहि खां इहो बचंदो जन्नत जो हक़दार इहो थींदो सुभान अल्लाह जंहिंजी अल्लाह जे दोस्तनि सां मोहबत ऐं सोबत हुजे उन्हनि सां प्यार हुजे दिलि जो ताल्लुक़ ऐं ॻंढापो हुजे हाणे ही त ॿ टे वाक्य तव्हांखे बुज़ुर्गनि जा ॿुधाइनि हाणे अचो तव्हांखे मदीने वारनि जी हदीस सुभान अल्लाह दिलि हाज़िर अथव अनस को फरमाए सुनन इब्ने माजा में मुस्नद अहमद बिन हंबल में रिवायत है हजरत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए त हिकड़े ॾींहुं मदीने वारे साईं जी कचहरी में वेठा हुआ सुभान अल्लाह सोने नबी जी कचहरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह केॾी भली कचहरी सुभान अल्लाह चारे चङा चौधार हुया हेकांदा हबीब सी सुभान अल्लाह चार यार हुजनि असहाबी कन रुजूमे बेअयहिम यक्तदैतुम एतदैतुम मुंहिंजा हड़ई असहाबी सितारनि वांगुरु जंहिंजे पुठियों लॻी पवंदो तव्हां हिदायत वारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह असहाबी वेठा आहिनि कचहरी दिल पर नबी जी लगी पई सोने नबी जो दीदार सुभान अल्लाह साईं फरमाइंदा जे ईमान सां मुझे आंगुर जे न जी पुश्त की सुभान अल्लाह आंगुर जो न मदीने वाले साईं चेहरो पाक न ॾिठई जिस्म अतर न ॾिठई रुगे ही नेह मुबारक ॾिठई न इन्हें ते दोज़ख जी बाहि हराम सुभान अल्लाह जन्नत जी बाहि न साड़ी जे मदीने वाले जो दीदार कयो चयो वो जन्नत सुभान अल्लाह नबी जा सहाबी सभई जन्नती अदावत उन्हनि सां रखनि लानती सुभान अल्लाह नबी जा सहाबी नबी जा सहाबी जन्नती 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 सुभान अल्लाह असां भी वेठा कचहरी लगी पई हज़रत अनस को फरमाए त हिकिड़ो शख्स ॿाराड़ी जो माण्हू वक़्तु सोने नबी जी ख़िदमत में है सुभान अल्लाह मदीने वाले साईं जी बारगाह में सुभान अल्लाह ऐं जे अर्ज़ कई या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं थींदी मूंखे ॿुधाए त क़यामत कॾहिं क़ाइम थींदी त मदीने वारे साईं फरमायुसि मा अअदत लहा क़यामत जे लाइ तो छा ठाहियो आहे छा तयारु कयो आहे कहिड़ा अमल कया अथई क़यामत जो तो पुछी क़यामत में त हिसाब किताब पुछणो अमलनि जो थींदो पहिरियों पुछणो निमाज़ जो थींदो पहिरियों केस खून जो हलंदो कंहिंजो रत हारीन कंहिंखे नाहक क़त्ल कयईं वाहिगुरू ताला वटि पहिरियों केस खून जो हलंदो रब पुछंदो चङा कम
कई या बुरा कम कई नेकी कमाई या गति कमाई नमाज पढ़ी या न पढ़ी जिक्र कई या न कई हक तो मालदार हुए ज़कात नहीं न नहीं पैसे वालों है हज ते वे या न वे मुझ तो के दौलत नहीं हुई मुझे मदीने जो दीदार कयो हुई क्या मत माना पूछा नहीं क्या हिसाब किताब की जा हर हुन पूछो तो या रसूल अल्लाह क़यामत कदे थींदी मदीने वाले साईं फरमाया त माअदतला क़यामत के बारे में पूछण वाला छा ठायो सही केड़ा अमल कया सही केड़ी इबादत कई सही अल्लाह जे जो पेश थींदे वाहिद कहार जी कोरट में हाज़िर थींदे उन ॾींहं जे लाइ तो छा ठायो छा तयार कयो क्या मंजिल अच्छा ठायो नहीं सरकार फरमाए तो मादत तलहा क्या मंजिल तो छा ठायो अर्ज़ किया रसूल अल्लाह नमू वट इबादत सही नमू वट रियासत सही नमू वट रातुन जा जागण सही नमू में साले अमल सही या रसूल अल्लाह मुझी तमाम सा मोहब्बत है सुभान अल्लाह कितनी शेर मोटा है मुझी न दिल में तो मदीने वाले से मोहब्बत सुभान अल्लाह तो नबी से मुझे प्यार सुभान अल्लाह तो सोने हबीब से मुझे दिल की तार जुड़े सुभान अल्लाह तो सब मुझे मोहब्बत सुभान अल्लाह मोट ॿियो कुछ न है बस इहा ऊंची मोट इहा है मुंहिंजो सरमायो इहो आहे तो नबी सां मूंखे मोहब्बत सुभान अल्लाह मुझे दिल जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो प्रीत कर महबूब मोहम्मद शैतान जी जंगिया तो निमानी जो लंगवा तो निमानी जो लंगवा मेरे को अमल न को मेरी तो निमानी जो लंगवा मेरी तो निमानी जो लंगवा
सरकार फरमान से उछाटा हुआ कि अमल करा अर्ज के या रसूल अल्लाह मोट तको बोलने को तो या सुभान अल्लाह पूरी मन मुझे करीम नबी के लफ्ज मुबारक फरमाया से दिल पे लिखने लगा सुभान अल्लाह सही फरमाया से अलमर मा मन अहब व अंत मन अहबबत क्या मैं तेरे आले मानू उन्हें सा गट्टू दो जैसा जैसी मोहब्बत होती सुभान अल्लाह उन्हें सा गट्टू होंगे जैसा तो मोहब्बत सुभान अल्लाह बादशाह ने महल के दुआरी दी बादशाह ने जो शहजादो हसीन जमीन सोना शहजादो बादशाह ने उन्हें भंगियानी औरत जी शहजादे के बेटे में दिल आज अरे कितने भंगियानी कितने बादशाह दिल लगी मोहब्बत में मजबूर थी चाहिए न सके भंगियानी छाछो दी के दवा तैयार करती है चाहिए न सके गलाई न सके दिल जो हाल मोरे न सके प्रजितों शगा को लंघंदो हो रस्ते ते बेचारी पीर रहती अल्लाह जिन्होंने शगा को लंघंदो हो पई दिसती हुई नखरमा थोड़ा कोई जानी अल्लाह भंगियानी किसे आवाज़ात बादशाहज़ादो और इश्क मोहब्बत दिल में लगी हुई वो ये बिछी निहारी दी हुई घोड़ा बेचारी दी हुई बादशाहज़ादो बचे हेलो एक तुम्हारी ते अंदर में हिरके निहारी को पर ये बेचारी रस्तों में छुपी चीज रहती हुई हाय हाय कड़े शहजाद जी ये रोनो बनाए कि किसी मदद जेदी मदद से तेरे मां रुला क्या बना रोनी आखिर शहजाद के मन में ख्याल आयो हिकड़े न्यारे शहजाद को पूछो कुछ नहीं समाई तो मुझे रास्ते में बिठी हुई है छोड़ो दिया अजूने ने कोड़ा साल पड़ी उन्हें जो रोना अल्लाह रजियाजी निजारी कबूल पड़ी गई शहजाद ने पूछो ओ माई ओ सफाई माई मुझे दरवाजे ते मुझे रास्ते ते तू बिठी हुई रोतिया कोड़ा डाली दिया छा सबबा रोई चोर लगी शहजादा मुझे तो सब दिल लगी भैया तू बादशाह जादुआ मैं मिस्कीन भंगियानी आया न हुज्जता न जवण दी जाया बस मैं मजबूर थी गई है इन
हिन दीवार कर दसो ज़बानी जेका आग हुई वो जेका दान हुई शहज़ादे जी दिल नरम थी पई शहज़ादे चयो जितने तुझी मूसा मोहब्बत आ त अॼु खां वठी तूं भंगियाणी नहीं मां तोखे तुंहिंजी राणी घर ठहियाणी हुकुम ॾिनी जाए भंगियण वारा लिबास लाहियो हिनखे मां पंहिंजे निकाह में थो आया पंहिंजी घर ठहियाणी थो बणाया उहा भंगियाणी बादशाह आज़ादे जी राणी बणजी वई सुभान अल्लाह घर ठहियाणी अदर पूछा से अब्दुल्ला फरमाया फकीरो किथे असा गरीब किथे असा जो न सूरत न सीरत न इल्म गुनाह पर किथे अल्लाह जो महबूब किथे मदीने वाले साईं नूशाद अल्लाह पर उन्हें भंगियाणी वांगुर जेको इश्क में गुनाहगारी दुआ हुजूर की मोहब्बत में रुड़कर हरी दुआ
यो मोहम्मद कोने पर असांजी पीर दस्तगीर सां मोहब्बत सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह वाले साईं सां मोहब्बत नौमत जड़ा अमल है नमन जेड़ी असां में इबादत रियादत आ यारी त बुलाईंदा सुभान अल्लाह भला जे पाण न मलाईंदा त यारी में शरीक त थींदा सुभान अल्लाह इहा मोहब्बत जी निशानी आ हां सुभान अल्लाह इहा मोहब्बत जी निशानी आ तो यारी शरीफ में अचूंदा साईं जी तारीफ़ ॿुधूंदा भला यारी जो लंगर कढाऊंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूबे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ कुतुबे जहान अल्लाह पीर दस्तगीर महबूबे सुभान पीर दस्तगीर महबूबे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मुठिया जोजे पेरो तारो अल्लाह मुठिया जोजे पेरो तारो ओ कबर मकाम ले मुर्दो जियारो सैयद सो सुल्तान सैयद सो सुल्तान पीर दस्तगीर महबूबे सुभान मुझो पीर दस्तगीर महबूबे सुभान ओ कामिल मुर्शिद कुतुबे रब्बानी ओ बंद बंदे तुया फैज़ुर्रहमान सुभान अल्लाह अल्लाह जो एहसान हुआ सुभान अल्लाह एहसान हुआ अल्लाह जो एहसान हुआ मुझो पीर दस्तगीर महबूबे सुभान सुभान अल्लाह भाग्य भला मानवा मानवा पीर दस्तगीर महबूबे सुभान ओ करमुल्ला अल्लाह गुलाम ने मंझे गया मेहरबान मुर्शिद सो मेहरबान जो पीर दस्तगीर महबूबे सुभान जो पीर दस्तगीर है कयूम ज़मानुआ कुतुब जहानुआ जो पीर दस्तगीर महबूबे सुभान महबूबे सुभान बेटा यो अमल नमाज अमल रोज़ अमल हज अमल ये अल्लाह जे वलीयन सां मोहब्बत रखण जो अमल सुभान अल्लाह सुभान अल्लाह जीअं दुनिया में माण्हू पंहिंजो हक़ वठण जे लाइ कोशिशि कंदो आहे मुंहिंजो हक़ मूंखे मिले ॾिसां तव्हांजी ॿनी ते केरु कब्ज़ो करे वञे चुप करे वेहंदो जवाब ॾियो ना सही ॿनी तव्हांजी प्लाट तव्हांजो कब्ज़ो करे वञे MPA MLA वॾेरो सरदार एमस पुलिस थाणो जज कोर्ट बजट कंदो पंहिंजो हक़ वठण जे लाइ मदीने वारो साईं तो फरमाए त जीअं दुनिया में माण्हू पंहिंजे हक़ वठण जे लाइ कोशिशि कंदो आहे न ईअं क़यामत जे ॾियारे वलीअ पंहिंजे मुरीदनि खे छॾाए
छटाईंदा पाण सां गॾाईंदा जन्नत में वेठी अल्लाह हमारा सां मोहब्बत रखिजे अपने सां दुश्मनी मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि जंगी जो ऐलान